सिंधु ते केनाल पिया ठहनि। अॼु वञा थो भोतार वटि। भोतार खे चवां भोतार साईं सिंधु ते केनाल पिया ठहनि, अवां कुझु त करियो। भोतार साईं अवां हिते सुता पिया आहियो, अवांखे इहा ख़बर कोन्हे कि सिंधु ते केनाल पिया ठहनि। भोतार साईं सिंधु ते केनाल पिया ठहनि। हा पोइ आऊं छा करियां अगरि सिंधु ते केनाल पिया ठहनि? छो अवां कुझु कोन कंदा? सही ॻाल्हि आहे, मूंखे छा करण जी ज़रूरत आहे अगरि सिंधु ते केनाल पिया ठहनि? जेको केको अचे त मूं ते कावड़ियो ते सिंधु ते केनाल पिया ठहनि, सिंधु ते केनाल पिया ठहनि, भले पिया ठहनि। भोतार साईं सिंधु दरिया असांजे जीअण जो ज़रियो आहे ऐं अव्हांजे बि जीअण जो ज़रियो आहे। अव्हांजे जीअण जो ज़रियो थी सघे, असांजे जीअण जो ज़रियो न कोन्हे कोई। असांजा ॿिया बि कारोबार घणा आहिनि। भोतार साईं असांजी आवाम जॾहिं सुजाग थी पोइ अव्हांखे ख़बर पवंदी। हा हा मूंखे ख़बर आहे हीअ आवाम सुजाग थींदी। हीअ सुतल आवाम आहे, सदियनि खां सुतल आहे, अञा सुतल ई रहंदी। इहा ख़बर पवंदी जॾहिं असां सारियूं कोन थींदियूं, वण कोन थींदा, असां को फसल कोन थींदो, असां ॾुकार ई ॾुकार हूंदो। पोइ तो असां जहिड़ा जोधा जेके अॻियां ईंदा, असांजी क़ौम जा सुजाग थींदी अॻियां ईंदी। पोइ तव्हां जॾहिं ज़िंदगी जी भीख घुरंदा, ज़िंदगी जी ख़ैरात असांखां घुरंदा, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त हीअ कीअं जाॻिया आहिनि। सारियूं वण ऐं ॿिया फसल अव्हांजा कोन थींदा, असांजा थींदा। असांजो कारोबार हिते न आहे, सॼी दुनिया में असांजो कारोबार फैलियल आहे। बुख मरंदा त अव्हां मरंदा, बाक़ी असांखे कुझु बि को ओलो न आहे। भोतार साईं चवंदो अञा वक़्तु अथई, पाण जाग ऐं हिन क़ौम खे जॻा, ख़ुदा हिन क़ौम खे जॻा। जॻाइण जी ॻाल्हि तूं करी पियो, पर जॻाइण जी कोशिशि करियां हिननि खे, तोखे छा थो लॻे कि सुजाग थींदा? पर तंहिं हूंदे बि तूं एतिरो ज़ोर भरी पियो मूं ते ऐं चवीं थो अगरि मुंहिंजे चवण ते सुजाग थींदा त हिन क़ौम खे जॻाइण जी कोशिशि कंदसि। अगरि वाक़ई केनाल ठही विया हल नुक़सानु आहे सभिनी खे, मूंखे बि नुक़सानु आहे। हालांकि मुंहिंजो कारोबार ॿाहिरि आहे, पर हिते मुंहिंजी जेका ज़मीन आहे इहा सॼी जेका बंजर थी वेंदी हली। सिंधु दरिया जे करे ई समुंड पोइ हिते हटे थो, इहो समुंड चढ़ी ईंदो। तुंहिंजी ॻाल्हियुनि में इहो दम आहे छोकिरा। कामरेड आउं कोशिशि कंदसि तोसां गॾु हली हिन क़ौम खे जॻाइण जी हर मुमकिन कोशिशि कंदसि। इनशाला हीअ क़ौम जाॻंदी ऐं इहे केनाल असां कैंसिल कराईंदसि। आउं तोसां गॾु आहियां। काश हिन क़ौम जे हर बोतार में तो जहिड़ी गैरत अची वञे।